अस्सलाम वालेकुम दोस्तों। इंग्लिश जे सिलसिले में वधीक अॼु असां एडजेक्टिव्स जे बारे में पढ़ंदासीं। सिफ़त असां सिंधी में चवंदा आहियूं सिफ़त, लफ़्ज़ी माना जेका माना क्वालिटी, गुण अवगुण जेको असां नंढे हूंदे खां पढ़ंदा आहियूं उहे बयानु करे। पर ॾिसूं हिते कीअं डिफाइन करे। एडजेक्टिव इज़ अ डिस्क्राइबिंग वर्ड, इट टेल्स यू मोर अबाउट अ नाउन and an adjective usually appears before the noun it describes. Sometimes, though, the adjective appears after the noun later in the sentence. अच्छा हाणे हिते ॿुधाए थो त असांखे एडजेक्टिव जेको आहे उहो डिस्क्राइबिंग वर्ड आहे। हीउ नाउन खे जेको आहे सो वधीक उन जे बारे में बयानु कंदो आहे। अक्सर जेको आहे नाउन सां गॾु ईंदो आहे, पर किथे किथे ईअं बि थिए थो जो माना हीउ अॻिते बि अचे थो। हिते ॾिसो मिसाल ॾिना आहिनि अ स्मार्ट डॉग। हाणे डॉग जे बारे में वधीक ॿुधाए पियो। स्मार्ट डॉग स्मार्ट आहे, तंहिंजे करे ही स्मार्ट जेको आहे सो एडजेक्टिव थी वियो। एन ओल्ड बिल्डिंग, हाणे बिल्डिंग जेका आहे सा नाउन आहे, उन जी वज़ाहत वधीक पियो करे, ओल्ड आहे, तंहिं करे ही एडजेक्टिव थी वियो। हाणे वरी हिते अचूं था टॉल बास्केटबॉल प्लेयर। ठीकु आहे, बास्केटबॉल प्लेयर जी क़द जॻह असांखे ॿुधाए पियो थी डिघो आहे, त इहो माना एडजेक्टिव थी वियो। ठीकु आहे, हाणे हिते वरी ॾिसो अ लो फेंस। ठीकु आहे, लो जेको आहे सो फेंस जे बारे में ॿुधाए पियो थी, जेका आहे सा उहा नंढी आहे, लो आहे, तंहिंजे करे इहो आहे एडजेक्टिव थी वियो। ठीकु आहे, हिन मिसालनि में जेको आहे सो ही नाउन सां गॾोगॾु अचे पियो ऐं नाउन खे डिस्क्राइब करे पियो। वधीक ॾिसूं था मिसाल ॿिया आहिनि कहिड़ा लिखिया आहिनि। अ बिज़ी स्ट्रीट, अ डार्क कॉर्नर, अ डीप सी, अ लार्ज बेड, इट इज़ विंडी, जॉन्स हैंड राइटिंग इज़ वेरी नीट। हाणे ॾिसो ही जेके हिन में इट इज़ विंडी, उन खां पोइ जॉन्स हैंड राइटिंग इज़ वेरी नीट, इन में ॾिसो जेके बोल्ड लिखियल आहिनि लफ़्ज़ विंडी ऐं नीट, इहे एडजेक्टिव्स आहिनि, पर इहे आख़िर में आया आहिनि, शुरू में न आया आहिनि। ठीकु आहे, शुरू पहिरीं जेके मिसाल आहिनि अ बिज़ी स्ट्रीट, हाणे हिन में बिज़ी जेको आहे सो नाउन सां गॾोगॾु आयो आहे। ठीकु आहे, ऑल द प्लेयर्स आर वेरी टॉल, ऑल द प्लेयर्स आर वेरी टॉल, टॉल आख़िर में पियो अचे, इहे तव्हां नोट करिणो आहे। माना ॿिन्ही सिचुएशन में ई एडजेक्टिव अची सघे थी, लाज़मी कोन्हे त हरू भरू नाउन सां गॾोगॾु ई हुजे, पर हीअ माना पोइ बि अचे पई, पर हीअ वरी ॿुधाए वरी नाउन्स जे बारे में ई पई। ठीकु आहे, जीअं द सी इज़ रफ, हाणे रफ जेको आहे समुंड आहे, समुंड ते नाउन आहे, नाउन खे ई बयानु करे पियो। ठीकु, ऐं ऑल द प्लेयर्स आर वेरी टॉल, प्लेयर्स जेके आहिनि उहे बि नाउन आहिनि, त उनखे उन्हनि जे बारे में ॿुधाए पियो। ठीकु आहे, पीटर इज़ वेरी क्वाइट टुडे, आख़िर जुमिलो आहे त पीटर इज़ वेरी क्वाइट टुडे, त पीटर अॼु बिल्कुलु ख़ामोश वेठो आहे, त इहो बि वरी ख़ामोशी जेका आहे पीटर लाइ नाउन ई वञे पई। ठीकु आहे, जहिड़ो ही एक्सरसाइज़ आहे, तव्हां ही पाण वटि प्रैक्टिस लाइ करे सघो था, रोके हिन खे वीडियो खे पॉज़ करे, ही फिल इन दी ब्लैंक्स आहिनि। ठीकु आहे, इहे तव्हांजे लाइ छॾियूं था। वरी हलिया था अचूं एडजेक्टिव एंडिंग्स ते। एंडिंग्स आहिनि माना जिते लफ़्ज़ ख़तमु थो थिए। ठीकु आहे, सफिक्स इन खे चइबो आहे, सिंपल करे हिन लिखियो आहे एंडिंग्स, माना लफ़्ज़ जे आख़िर में जेके लेटर्स पिया अचनि, FUL, फुल या लेस, इहा बि हिकिड़ी निशानी आहे एडजेक्टिव जी। ठीकु आहे, कंहिं बि लफ़्ज़ सां गॾोगॾु जिते जीअं हिते मिसाल ॾिनो आहे प्लेफुल पपीज़। ठीकु आहे, प्ले मां प्लेफुल लफ़्ज़ ठहियो एंडिंग मिलण जे करे, ऐं इहो एज़ एन एडजेक्टिव यूज़ थिए थो। होमलेस पीपल, होमलेस, हाणे बेघर माण्हू, तस्वीर में तव्हां ॾिसी सघो था बेघर, ॿाहिरि वेठा आहिनि, घर कोन अथनि, त होम ऐं लेस मिली करे इहो हिकिड़ो एडजेक्टिव ठहियो, होमलेस पीपल। ठीकु आहे, अ ब्यूटीफुल ड्रेस, अ केयरलेस ड्राइवर, अ फेथफुल डॉग, अ हार्मलेस इंसेक्ट, अ यूज़फुल टूल। ठीकु आहे, अच्छा
An adjective that ends in less is the opposite of the same adjective that ends in full. वाज़े आहे त लेस जंहिंमें लॻे थो त माना उहो जेको आहे सो उबतड़ माना थो ॾिए ऐं फुल जेको आहे सो पॉज़िटिव माना थो ॾिए. ठीकु आहे. जीअं केयरफुल, केयरफुल. ठीकु आहे. केयरफुल माना जेको केयर कंदड़ हुजे, ध्यानु कंदड़ हुजे. ऐं केयरलेस माना जेको जंहिंमें इहा ख़ासियत न हुजे, बेध्यानु हुजे. ठीकु. यूज़फुल. ठीकु. कराए थो, यूज़फुल फ़ाइदे वारो. ठीकु आहे. यूज़लेस माना जंहिंजो को फ़ाइदो न हुजे. ठीकु आहे. हार्मफुल, हार्मफुल माना नुक़सानु ॾींदड़ ऐं हार्मलेस माना बेज़रर. ठीकु आहे. कलरफुल ऐं कलरलेस, इन में साॻियो कलरफुल रंगीन, कलरलेस माना जेको रंग न हुजे जंहिंजो को. द फुल एंडिंग मीन्स हैविंग अ लॉट ऑफ समथिंग. ठीकु आहे. जंहिंजे एंड में फुल पियो अचे त माना उहा शइ उन में जची आहे. पेनफुल त माना तमामु तकलीफ़ दह, हैविंग अ लॉट ऑफ पेन. होपफुल, हैविंग अ लॉट ऑफ होप. द लेस एंडिंग मीन्स विदाउट. ठीकु आहे. साॻी ॻाल्हि असीं बयानु करे आयासीं. लीफलेस, विदाउट लीव्स. स्लीवलेस, विदाउट स्लीव्स. अच्छा, उन खां अलावा अॻिते ॿुधाए पियो असांखे त जेके एडजेक्टिव्स आहिनि उहे वाए ते बि एंड थियनि था. जीअं मिसाल ॾिनो आहे स्टॉमी, स्टॉम. ठीकु आहे. मां स्टॉमी. मड मां मडी. ठीकु आहे. डर्ट मां डर्टी. नॉइज़ मां नॉइज़ी. ठीकु. ऑयल मां ऑयली. स्लीप मां स्लीपी. सन मां सनी. ठीकु आहे. सनी डे माना सिज वारो ॾींहुं, सिज निकितल हुजे जंहिं ॾींहं ते रोशनी सिज जी तेज़ हुजे या ककर बकर न हुजनि. सनी डे. स्लीपी पैसेंजर. स्लीपी माना सुतल. ठीकु आहे. ऑयली पॉट माना अहिड़ो को थां आहे जंहिंमें ऑयल लॻल आहे. नॉइज़ मां नॉइज़ी, गोड़ वारो कमिरो. ठीकु आहे. उन खां अलावा एडजेक्टिव एंडिंग्स में असांखे ॿुधाए पियो त आई वी ई इहे जेके एंड में अचनि था. जीअं एक्सपेंस मां एक्सपेंसिव. ठीकु. अट्रैक्ट मां अट्रैक्टिव. क्रिएट मां क्रिएटिव. ठीकु. टॉक मां टॉकेटिव. टॉक माना ॻाल्हाइणु, टॉकेटिव माना ॻाल्हाईंदड़. ठीकु आहे. एक्ट मां ही एक्टिव पियो ठहे. अच्छा, एडजेक्टिव्स कीअं था ठहनि वरी ॿियो था ॾिसूं. आई एन जी मिलण सां बि ठहे थो. ठीकु आहे. जीअं कनिंग फॉक्स. हाणे हिते ॾिसो, केयर मां केयरिंग थियो. आई एन जी मिली केयरिंग ठहियो, माना केयर कंदड़. इंट्रस्ट मां इंट्रस्टिंग. लव मां लविंग. मैच मां मैचिंग. स्माइल मां वरी स्माइलिंग फेस. सिंपल ॻाल्हि, सिंपल ॻाल्हियूं आहिनि. अच्छा, सम एडजेक्टिव्स एंड इन एल वाई. ठीकु आहे. एल वाई मिलण सां बि एडजेक्टिव्स ठहनि था. जीअं डे मां डेली. डेली न्यूज़पेपर माना अहिड़ी न्यूज़पेपर जेका रोज़ानो ईंदी आहे. डे माना ॾींहुं त डेली माना रोज़, रोज़ानो या रोज़ानी चऊं हीअं सां. अच्छा, अ कॉस्टली डायमंड रिंग. हा, कॉस्ट माना कॉस्ट मां क़ीमत खे चइबो आहे, ख़र्च खे चइबो आहे. त कॉस्टली माना महांगी. एल्डर माना को वॾो हुजे हुनखे चइबो एल्डर. त एल्डर मां एल्डरली माना वॾी उमिरि वारी औरत, एल्डरली वूमेन. ठीकु आहे. वीक मां वीकली. लव मां लवली. फ्रेंड मां फ्रेंडली. अ फ्रेंडली पुलिस ऑफिसर. हाणे अच्छा, हिते ॿुधाए थो काफ़ी एडवर्ब्स आहिनि जेके एल वाई ते एंड थींदा आहिनि. इहो तव्हांखे ऐं जेको आहे ज़हन में रखिणो पवंदो. अच्छा, हेयर आर सम एडजेक्टिव्स विद एंडिंग्स एबल, AL, EN, इबल, इश एंड OUS. ठीकु आहे. ॿिया बि मिसाल ॾे पियो त हिननि एंडिंग सां उहे एडजेक्टिव ठहनि था. जीअं EN मिले थो ब्रोकन, ब्रोकन. ठीकु आहे. थर्ड फॉर्म आहे ब्रेक जो. इहो जेको आहे एडजेक्टिव जे हिसाब सां बि थर्ड फॉर्म्स यूज़ थियनि था. अ ब्रोकन
चेयर, टुटल कुर्सी। ठीकु आहे। हाणे फेम मां ठहियो आहे फेमस। फेम माना शोहरत, त फेमस माना मशहूरु। अ फेमस पॉप सिंगर, OUS माना सो ई ठहे पियो। वरी ही चाइल्ड माना ॿार, चाइल्डिश माना ॿाराणो बिहेवियर, चाइल्ड प्लस ISH चाइल्डिश। ऐं साॻी तरह सां एबल कंफर्ट प्लस एबल कंफर्टेबल, आराम त डेंजर प्लस OUS डेंजरस ख़तरनाक, फूल प्लस ISH माना अ फूलिश एक्ट, फूलिश माना बेवकूफ़ी वारो एक्ट, बेवकूफ़ी वारो अमल। अ हॉरिबल स्मेल। ठीकु आहे। इहो बि शायदि माना हॉरिबल त हॉरर जीअं मां निकितो आहे लफ़्ज़ शायदि, पर माना IPL आख़िर में सां मिलियो आहे। अनलवेबल कॉल आहे। ठीकु आहे। हाणे नेशन सां AL मिलियो आहे त नेशनल, म्यूज़िक सां AL मिलियो आहे त म्यूज़िकल। ठीकु आहे। टेरिबल, इहो बि एंडिंग जेका BLE वारी एंडिंग आहे। अच्छा, वूल माना उन, वूलन माना उन वारो स्वेटर, वुड माना काठी, त वुडन टेबल माना काठी वारो टेबल। ठीकु आहे। पॉइज़न माना ज़हर, अ पॉइज़नस स्नेक, त OUS में आहे त माना ज़हर वारो नाग। अच्छा, इन इहे जेके बि आहिनि, जेके फार्मूला या जेके हीअ ॿुधाए थो, इहे मैथमेटिक्स वांगुरु कोन आहिनि। असांखे जस्ट इहे लफ़्ज़ ज़हन में रखणा पवंदा कि कहिड़ियुनि एंडिंग्स में इहे ठहनि था। ईअं कोन्हे असांजे ज़हन में जेको लफ़्ज़ आयो असां हुनजे एंड में LY या जेको बि आहे EN कुझु मिलाए छॾिया ऐं पाण पंहिंजे पासां ठाहे छॾियोसीं। न, इहो असांखे ज़हन में रखिणो आहे त ईअं ठहनि था ऐं इहे कहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके इन तरीक़े सां ठहनि था। अच्छा, अॻिते एक्सरसाइज़ आहे। ठीकु आहे। इहा तव्हांजे लाइ छॾियूं था। ठीकु आहे। एक्सरसाइज़ 2 इहा बि तव्हां लाइ छॾियूं था। काइंड्स ऑफ एडजेक्टिव्स। अच्छा, काइंड्स सां ॾिसूं। देयर आर डिफरेंट काइंड्स ऑफ एडजेक्टिव्स। सम एडजेक्टिव्स डिस्क्राइब द क्वालिटीज़ ऑफ नाउन। हाणे अचूं था क़िस्मनि ते। हिकिड़ी त सिंपल आहे, क्वालिटी खे ही बयानु कंदियूं आहिनि, जेको असांजे ज़हन में हूंदो आहे अक्सर। अ कोल्ड ड्रिंक। ठीकु आहे। कोल्ड जेको आहे सो इन जी क्वालिटी ॿुधाए पियो। अ हॉट बन, एन अगली मॉन्स्टर। ठीकु आहे। अगली, हॉट ऐं कोल्ड, सो इहे जेके आहिनि से बोल्ड राइटिंग में थुल्हनि लफ़्ज़नि में लिखियल आहिनि, गहरनि लफ़्ज़नि में। त इहे सभु हिते छा आहिनि, एडजेक्टिव आहिनि जेके क्वालिटी मां मुराद माना ख़ासियत, जेको सिंधी में चवंदा आहियूं त गुण बि अची वियो, त अवगुण बि अची वियो, ॿई थी सघनि था। अ फियर्स डॉग। ठीकु आहे। अ लाउड क्रैश। ॿिया बि हिते मिसाल लॻा पिया आहिनि। अ विकेड क्वीन, अ स्ट्रॉन्ग मैन, अ सैड स्टोरी, अ रिच फैमिली, अ प्रिटी गर्ल, एन ओल्ड हाउस, अ न्यू कार, अ काइंड लेडी। ठीकु आहे। अ ब्यूटिफुल रेनबो, अ क्लेवर मंकी, अ डिफिकल्ट क्वेश्चन, हैप्पी चिल्ड्रन। ठीकु आहे। इहे सभु जेके बोल्ड आहिनि, इहे नाउन्स खे वाज़े पिया कनि ऐं क्वालिटी ॿुधाइनि पिया। अच्छा, ॿियो ॾिसूं त सम एडजेक्टिव्स टेल यू विच प्लेस और अ कंट्री अ पर्सन और थिंग कम्स फ्रॉम, दे आर कॉल्ड एडजेक्टिव्स ऑफ ओरिजिन। हा, ठीकु आहे। हाणे इहे जेके हिते हाणे ख़ासियतूं कोन्हनि, बाक़ी हुननि जो जंहिंसां तालुक़ु आहे उहे शयूं ॿुधाइनि पिया। जीअं चाइनीज़ कंगफू, चाइनीज़ कंगफू माना कंगफू जो हिकिड़ो क़िस्म आहे जेको चाइनीज़ आहे, मार्शल आर्ट्स आहे शायदि। एंड इंडियन टेम्पल। हाणे सो इंडियन, हाणे हिते जेको इंडियन आहे, इंडियन बज़ाहिर त असांखे जेको आहे नाउन थो लॻे, पर हिते टेम्पल जो ई क़िस्म ॿुधाए पियो, तंहिंजे करे ई जेको आहे सो इंडियन हिते एडजेक्टिव थी वियो। अ मैक्सिकन हेठ, अ मैक्सिकन हेठ। ठीकु आहे। मैक्सिको जी हिकिड़ी हेठ आहे, मैक्सिकन बज़ाहिर त नाउन आहे, पर हीअ हिते नाउन कोन्हे, हिते क़िस्म ॿुधाए थो। डच क्लॉक्स। ठीकु आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह सां। अच्छा, असांजे IBS जो जेके ही इम्तिहान थिया हुआ टीचिंग जा, उन में बि हिकिड़ो आयो सिंधी में हो, बल्कि त इंग्लिश आहे, जंहिंमें इहो पुछियल हो ढगे गाॾी। हाणे ढगे गाॾी में जेको ढगो जेको यूज़ थियल आहे, इहो सिंध में वरी बहस थी पई त ढगो जेको आहे सो नाउन आहे,
बल्कि पर हिते जवाब में जेको सो आंसर की में इहो सिफ़त हो, ठीकु आहे। उहो माना ई अहिड़े क़िस्म जी ग़लती हुई त ढगे गाॾी छा गाॾी जो क़िस्म ते ॿुधायो, ठीकु आहे। ढगे गाॾी गाॾी कहिड़े क़िस्म जी हुई, ढगे गाॾी हुई, गॾ गाॾी हुई या ॿी का गाॾी हुई, त माना गाॾी जो क़िस्म ॿुधाई थिए त ढगो जेको हिते आयो लफ़्ज़ इहो जेको आहे सो हिते यानी एडजेक्टिव जे हिसाब सां आहे। माना हिननि मिसालनि खे ॾिसी असांखे सम्झ में अची वेंदो त इहो एडजेक्टिव कीअं हो, ठीकु आहे। गॾो गॾु ॿिया मिसाल बि लॻा पिया आहिनि। अच्छा, एडजेक्टिव्स रंग जे बारे में ॿुधाईंदा आहिनि, कलर जे बारे में असांखे ख़बर आहे, घणो ॿुधल आहे। वाइट पेंट, द स्काई इज़ ग्रे, ठीकु, द सी इज़ ब्लू, ठीकु आहे। योर हैंड्स आर ब्लैक। सम एडजेक्टिव्स टेल यू साइज़, एडजेक्टिव्स साइज़ जे बारे में बि ॿुधाईंदा आहिनि नाउन्स जी। अ ह्यूज बलून, अ फैट सोमो रेसलर, अ थिन बॉय, अ शॉर्ट मैन, ठीकु आहे। हिन जी घणी वज़ाहत में नथा वञूं। नंबर्स जे बारे में बि एडजेक्टिव्स ॿुधाईंदा आहिनि। नंबर्स माना नाउन जी जेका तादाद हूंदी त नाउन जे बारे में ॿुधाईंदा, तंहिंजे करे वरी एडजेक्टिव बि थिया, ठीकु आहे। टू प्रिंसेस, थ्री प्रिंसेस, थ्री प्रिंसेसिस, फोर मेरमराइज, फाइव विचिस, वन जायंट, सिक्स फेरीज, नाइन ड्वार्फ्स, एट पपेट्स, 10 एंजल्स, ठीकु आहे। हेठि ॿिया बि मिसाल आहिनि ऐं हेॾा था अचूं। अदर एडजेक्टिव्स टेल यू समथिंग अबाउट क्वांटिटी विदाउट गिविंग यू द एक्ज़ैक्ट नंबर। कुझु एडजेक्टिव्स अहिड़ा आहिनि जेके नंबर्स एक्यूरेट न ॿुधाईंदा आहिनि, पर जेको आहे सो अंदाज़ो ॿुधाईंदा आहिनि। जीअं सम सोल्जर्स, ठीकु, सम सोल्जर्स माना कुझु सिपाही, तादाद कोन्हे पर माना कुझु असांखे ज़हन मां ख़बर पए थी त सम जेको आहे नंबर ई ॿुधाए पियो, पर माना उन खे डिफाइन कोन पियो करे, वाज़े कोन पियो करे। अ लॉट ऑफ बुक्स, अ लॉट ऑफ बुक्स माना घणा किताब। अ फ्यू कप्स, अ फ्यू पपीज़, ठीकु आहे। इहे बि असां वटि अची विया। अॻिते वरी एक्सरसाइज़ आहे। एक्सरसाइज़ खे तव्हां लाइ छॾियूं था प्रैक्टिस लाइ। हाणे था अचूं कंपैरिज़न ऑफ एडजेक्टिव्स। एडजेक्टिव्स में कंपैरिज़न छा हूंदी आहे। अच्छा, एडजेक्टिव्स जूं डिग्रीज़ तव्हां पढ़ियूं हूंदियूं, ज़हन में न हुजनि त वरी असीं रिवाइज़ करे था वठूं। सिंपल ॻाल्हि आहे, अक्सर ज़हन में हूंदी दोस्तनि खे सभिनी खे। स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, जीअं न हिकिड़ो पहिरीं कैटेगरी जेका आहे हिन जी डिग्री चऊंसि नॉर्मल एडजेक्टिव आहे, पोइ ॿी कंपेरेटिव हूंदी आहे, टी जेका आहे उहा सुपरलेटिव हूंदी आहे। जीअं स्मॉलर आहे त माना असां जॾहिं ॿिनि शयुनि खे कंपेयर कंदासीं त उन्हनि मां कहिड़ी शइ नंढी आहे, ठीकु, त उते असीं स्मॉलर यूज़ कंदासीं ऐं देन लाज़मी ईंदो स्मॉलर देन, ठीकु आहे। इट इज़ स्मॉलर देन दैट, इट इज़ स्मॉलर देन दैट, इहा शइ जेका हुनखां नंढी आहे। पर जेकॾहिं सभिनी खां नंढी जी ॻाल्हि अचे त असीं मां चवंदासीं त स्मॉलेस्ट, स्मॉलेस्ट, ठीकु आहे। त जेका टी जेका डिग्री हूंदी आहे उहा सुपरलेटिव डिग्री हूंदी आहे। सभिनी शयुनि मां जेका बहितर या बदतर जेका हुजे उन खे लाइ असां EST फॉर्म जेको आहे सुपरलेटिव डिग्री वारो उहो यूज़ कंदा आहियूं। जीअं हिते ब्राइट, ब्राइटर, चीप, चीपर, क्लियर, क्लियर, लाउड, लाउडर, शॉर्ट, शॉर्टर। So the word then is often used with comparative adjectives. वरी पाण बयान करे चुका आहियूं। जैक इज़ टॉलर देन जॉन, जैक इज़ टॉलर देन जॉन, माना इहो ER वारो जेको एडजेक्टिव जो फॉर्म आहे, जेको माना कंपेरेटिव जेका डिग्री आहे उहा असां हमेशह ॿिनि खे कंपेयर करण जे दौरान उन खे इस्तेमालु कंदा आहियूं। हिते असीं ॿुधाए पियो त जैक जेको आहे डिघो आहे जॉन खां, ॿ ॼणा आहिनि, ठीकु आहे। जेकर जैक पूरे क्लास में डिघो हुजे हा त चऊं आहे जैक इज़ टॉलेस्ट स्टूडेंट इन द क्लास, ठीकु आहे। अ स्पोर्ट्स कार इज़ फास्टर देन अ मोटर बाइक,
ठीकु आहे। हेॾा अची वियासीं, साॻी ॻाल्हि असीं बयानु करे चुका आहियूं सुपरलेटिव छा आहे। सुपरलेटिव थर्ड फॉर्म जेको आहे, थर्ड डिग्री जेका एडजेक्टिव जी आहे। ठीकु आहे, अॻे असां बयानु करे चुका आहियूं। डार्क डार्केस्ट ते ही ॿुधाए पियो, मिसालनि ते ईंदासीं हिते। ठीकु आहे, माउंट एवरेस्ट इज़ द हाईएस्ट माउंटेन इन द वर्ल्ड। हाणे माउंट एवरेस्ट जेको आहे दुनिया में वॾो माउंटेन आहे, त असांजी सिधी ॻाल्हि आहे नी, त असां हाईएस्ट असां यूज़ कंदासीं। त माउंट एवरेस्ट इज़ द हाईएस्ट माउंटेन इन द वर्ल्ड। पर हिते जेकॾहिं असां कंपेयर कयूं आहे, फॉर एग्ज़ाम्पल पाण वटि हिकिड़ो नागा पर्बत माउंटेन आहे पाकिस्तान में, ॿियो केटू पाण वटि हिकिड़ो माउंटेन आहे। केटू जेको आहे नागा पर्बत खां वॾो आहे, त पाण चवंदासीं त केटू इज़ टॉलर देन या हायर देन नागा पर्बत। ठीकु आहे, केटू इज़ हायर माउंटेन देन नागा पर्बत। पर जेकॾहिं साॻियूं केटू असां पाकिस्तान में बयानु था कयूं, त पाकिस्तान में केटू वॾे में वॾो आहे, त असां चवंदासीं केटू इज़ द हाईएस्ट माउंटेन इन द पाकिस्तान। ठीकु आहे, पीटर इज़ द टॉलेस्ट बॉय इन दिस क्लास। अच्छा, ये कुछ ही मिसाल ॾिसो, ये नोट करे वठिजो। ठीकु आहे, ॿिया बची विया मिसाल, बिग बिगर बिगेस्ट, सैड सैडेस्ट। ये सिंपल आहिनि, ER सां ई ठहनि था। ठीकु आहे, पर कुझु अहिड़ा आहिनि जेके इन फार्मूले ते कोन न ठहंदा आहिनि। थी सघे अॻिते बयानु करे, जीअं बेड वर्स वर्स्ट आहे, या गुड बेटर बेस्ट आहे। ठीकु आहे, ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे एडजेक्टिव जी कैटेगरीज़ डिग्रीज़ ठाहिण जो, त उन सां मोर या मोस्ट लॻंदो। कंपेरेटिव में मोर ऐं सुपरलेटिव में मोस्ट। जीअं थी थिए पियो, ब्यूटीफुल, मोर ब्यूटीफुल, मोस्ट ब्यूटीफुल। हेठि ॿिया बि हिननि जा मिसाल ॾिना आहिनि। चेयरफुल, मोर चेयरफुल, मोस्ट चेयरफुल। डिलिशियस, मोर डिलिशियस, मोस्ट डिलिशियस। ठीकु आहे, इहे अची विया हिते। अच्छा, हिते छा थो चवणु चाहे, त एडजेक्टिव्स दैट फॉर्म देयर कंपेरेटिव एंड सुपरलेटिव with more and most are usually adjectives with 2 or more syllables। सही ॻाल्हि आहे, 2 या वधीक syllables ते इहे मुश्तमिल हूंदा आहिनि। जेका लफ़्ज़ हूंदा आहिनि, त उन्हनि जे एंड में जेको आहे सो ER या EST मिलाइण सां उहो लफ़्ज़ थोरो ॾुखियो थियो पिए। जीअं एक्सपेंसिव आहे, त हाणे एक्सपेंसिवर, एक्सपेंसिवेस्ट असां चऊं त ज़बान ते भई ॾुखियो थो लॻे। त अहिड़नि लफ़्ज़नि ते मोस्टली जेको आहे सो जीअं ब्यूटीफुल आहे, इहो बि वॾो लफ़्ज़ आहे, ब्यूटीफुल। हाणे ब्यूटीफुलर चइजे, वरी ब्यूटीफुल चइजे, इन खां आसानी जे लाइ जेको सो इन ते यूज़ इहो फार्मूलो यूज़ न कंदा आहिनि, बल्कि इन ते ई मोर ऐं मोस्ट लॻाईंदा आहिनि। मोर ब्यूटीफुल, मोस्ट ब्यूटीफुल, मोर एक्सपेंसिव, मोस्ट एक्सपेंसिव। ठीकु आहे, जंहिंसां सिलेबल्स आहिनि, त माना हीअ लफ़्ज़ खे ॻाल्हाइण जे हिसाब सां केतिरनि हिसनि में असीं टोड़े सघूं था। उहो आहे सिलेबल। एक्सपेंसिव जेको 3 हिसनि में टुटे थो, 3 सिलेबल्स में। ठीकु आहे, ऐं इहे सिलेबल्स घणा हुजण जे करे हिननि ते मोर ऐं मोस्ट अचे थो, हिकिड़ी वज़ाहत पियो करे। ऐं ॿियो थो ॿुधाए, जेको पाण पहिरीं बयानु कई, कुझु अहिड़ा आहिनि जिन में टोटली चेंज सुपरलेटिव ऐं कंपेरेटिव डिग्री थिए थी। जीअं गुड, बेटर, बेस्ट अॻे असां पढ़ी चुकासीं। लिटिल, लेस ऐं लीस्ट। ठीकु आहे, बेड, वर्स ऐं वर्स्ट, फ्यू, लेस, लीस्ट। इहो लिटिल सां गॾु बि लेस ऐं लीस्ट पियो अचे, त फ्यू सां गॾु बि लेस ऐं लीस्ट थो अचे। मैनी मोर, मोस्ट, मच मोर, मोस्ट। ठीकु आहे, काफ़ी आहे एक्सरसाइज़ में इहे अची वई। काफ़ी तफ़सीली वीडियो थी वई हली।